सुभान अल्लाह दुरूद मुझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद कौन सा पढ़ोगे? अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना शफीना सय्यिदिना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि अत्तय्यिबीन अत्ताहिरीन व सहबिहिल हादियीन अल महदियीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीबु दअवतद दाई इज़ा दआनी फल्यस्तजीबू ली। सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम। मुझा अजीज़ो बुजुर्गो भाइरो आस्ताना आलिया दरबारे आलिया करमपुर शरीफ में गुरबजा कदम खणी अचण वारो अल्लाह अवां जो मुंहिंजो हिन महफ़िल में अचण वेहण ॿुधण शल क़बूल ई मंज़ूर फरमाए। ऐं जेके बि असां आया आहियूं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कामिलनि जे हिन पिड़ जे सदके असांखे पंहिंजे प्यारनि जे सदके पंहिंजे प्यारनि जे आस्थाने जे सदके बख़्शे माफ़ फरमाए ऐं असांजे दिल जूं जाइज़ तमन्नाऊं मुरादूं पूरियूं फरमाए। आमीन आमीन। जेके थकल आयो थकल आहे वरितव सुतल आयो उन्हनि खे हाणे सुजाग कयो। हाणे थोरो महिरबानी कयो मूं ॾे तवजह कयो। इहे जेको सुतो पिया हुआ हिनखे उथारियोसि तवजह कयो मूं ॾे। एॾो थक त कोन थियो आहे जेतिरो तव्हां निंड हूंदा कयो पिया। घणी देर कोन थो तकरीर कयां, थोरी देर में घणियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि। मूंखे पंहिंजे मुर्शिद जी जेको मसनद मिली आहे उनजो त हक़ अदा करणो आहे। असुल दिलबर साईं जो बि टेम वठणो आहे, मिठल साईं जो बि टेम वठणो आहे, मिठड़े साईं जो बि टेम वठणो आहे। ईअं सम्झो त टिनि जवाननि जो चौथो मां सभु सिकूं त पूरियूं करणियूं आहिनि न। उनजे लाइ सुजाग थियो न। ढकरिया पिया हो साईं फरमाईंदा आहिनि बूबकनि जो तोतो सिधा थी वियो, जवान थी वियो। प्यारा दोस्तो, दुनिया जे अंदर जा बि मखलूक हुआ, कायनात जे अंदर जेका बि मखलूक हुआ, सभिनी जो ख़ालिक मालिक राज़िक अल्लाह। ॾियण वारो अल्लाह, ॻाल्हायो, रिज़्क़ ॾियण वारो अल्लाह। अख ॾिनई, अख में नूर ॾिनई, नूर में रोशनी ॾिनई, कंहिं ॾिनी? ज़बान ॾिनई, ज़बान वात में ज़बान वा, ज़बान में ॻाल्हाइण जी सलाहियत आहे, चखण जी सलाहियत आहे। इहा कंहिं अता फरमाई? अल्लाह। नक ॾिनई, नक में सिंघण जी सलाहियत ॾिनई।
कंहिं अता कई ॿुधण जी सलाहियत कंहिं अता कई अल्लाह कई ज़ोर सां छो नथा कयो यकीन अथव छा जिस्म ॾिनई जिस्म में ताक़त ॾिनई जिस्म में हलण जी हिम्मत ॾिनई तूं पंहिंजे ॻोठां निकिते अचे करमपुर शरीफ़ पहुते इहा ताक़त कंहिं ॾिनी तोखे हुतां पंहिंजे ॻोठां निंड बिस्तरा छॾाए यारियूं दोस्तियूं मिठियूं माइटनि खां परे करे करमपुर आंदई आणण वारो केरु अल्लाह अल्लाह या ॿियो को सुभान अल्लाह काइनात खे हलाइण वारो अल्लाह चंड खे रोशन करण वारो अल्लाह सिज खे रोशन करण वारो अल्लाह गर्मियूं आणे मर्ज़ी वारो सर्दियूं आणे मर्ज़ी वारो कॾहिं घणियूं गर्मियूं थी वञनि कॾहिं घणियूं सर्दियूं थी वञनि कॾहिं गर्मी अहिड़ी जो माण्हू ॿाहिरि न निकिरी सघे कॾहिं सीउ अहिड़ा जो कंबल पायो त तॾहिं बि ॾकंदो सीउ आणे रब जी मर्ज़ी गर्मियूं आणे रब जी मर्ज़ी हर शइ जो आणण वारो ख़ालिक राज़िक रब करीम फरमायो त जॾहिं मूं अल्लाह तव्हांखे पैदा कयो आहे त पोइ तव्हां मूं अल्लाह ॾे मोट कयो तव्हांजो ख़ालिक मां अल्लाह आहियां त हिन हुन जे दर ते न वेंदा वञो वइज़ा सअलक इबादी ए मुंहिंजा बानो ए मुंहिंजी मखलूक वारो ए मुंहिंजा अब्द ए मुंहिंजा बाना वइज़ा सअलक इबादी ए मुंहिंजा बाना जॾहिं सुवाल थो करीं मूं अल्लाह खां मूंॾे राग़िब थो थी मूंॾे अची थो मूंॾे मोट करीं थो जॾहिं तूं मूं वटि अचे मूंखे सॾु करीं थो चवीं थो या अल्लाह जॾहिं पुकारीं थो ए मुंहिंजा अल्लाह बीमार थी वियो जिस्म में कमज़ोरी अची वई आहे मौला कर्ज़ बकोड़े विया आहिनि मौला बीमारियुनि तंग करे छॾियो आहे मौला बच्चा बीमार माइट बीमार घर जी परेशानी जॾहिं तंगियूं अचनि थियूं तकलीफ़ूं अचनि थियूं ॾुख अचनि था अहचायूं अचनि थियूं अज़ियतूं अचनि थियूं दिलि बेचैन थी वञे थी दिलि नाख़ुश थी वञे थी अहिड़े टेम ते अहिड़े ॾुखी घड़ीअ में तूं ॿियनि जे दर ते नथो वञी यारनि जे दरनि ते नथो वञी माइटनि जे दरनि ते नथो वञी तूं अज़ीज़नि जे दर ते नथो वञी इन घड़ीअ में तूं पंहिंजे रब ॾे मोटी थो ऐं अर्ज़ करीं थो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा रब मूंखे ॾुख आया आहिनि उन दुआ खे इन इल्तिजा खे रब थो फरमाए वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब ओ बना जेॾी महिल तूं मूंखां सुवाल कंदो ही मां अल्लाह तुंहिंजे ज़ोर वेझो हूंदो आहियां चई सुभान वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब ए सवाल करण वारा ओ मूं रब खे सॾण वारा ए अल्लाह अल्लाह करण वारा ॿुध मां अल्लाह तोखां परे न आहियां दूर न आहियां हेॾे होॾे न निहार तूं ईअं सम्झ मुंहिंजो अल्लाह साम्हूं आहे तूं घुर त मां अता कयां सुभान अल्लाह सुभान अल्लाह नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मां अल्लाह तव्हांखे एॾो त वेझो आहियां एॾो त क़रीब आहियां एतिरो त तव्हांजे क़रीब आहियां एतिरो त तव्हां सां मुत्तसिल ॻंढियल आहियां जो जीअं साह जी रग तव्हां सां गॾु आहे न साह खणो था तकलीफ़ थिएव थी जाए साह जी रग जे बंदि कजे गपे छॾिजे त माण्हू मरी वञे थो रब थो फरमाए त मां इन साह जी रग यानी तव्हां साह पोइ था खणो मां अल्लाह इन खां बि वधीक वेझो आहियां रो त सही न
मूं रब के सॼो त सही न जेॾी महिल तव्हां मूं रब के सॾींदा आहियो उजीबु दअवत दाई इज़ा दआन ॿुधो जेॾी महिल घुरण वारो पुकारण वारो पुकारींदो आहे सॾण वारो सॾड़ो कंदो आहे मूं अल्लाह खे पुकारण वारो पंहिंजे दर्द मां तकलीफ़ मां अंदर जी आह मां चवंदो आहे मौला अॼु ॾुख पहुतो आहे करीम करम कर रब तो फरमाए उजीब दअवत दाई इज़ा दआन ॿुधो जेॾी महिल पुकारण वारो पुकारींदो आहे मां उन जो अर्ज़ उन जो सॾु अघाए छॾींदो आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह को राम खे पियो सॾे को कृष्ण खे पियो सॾे को लात खे पियो सॾे को उज़ा खे पियो सॾे को कंहिंखे कहिड़ी मूर्ति खे पियो पुकारे पर मुंहिंजो रब तो फरमाए मूर्तियूं ॿुधनि या न ॿुधनि मां अलाह त ॿुधण वारो आहियां सुभान अल्लाह मथड़ो गाढ़ो करे निमाणा लुड़क हारे हथड़ा खणी आजिज़ी सां इंकिसारी सां तू रब के सॾींदो ई त रब तो फरमाए मां तव्हांजे साह जे रग खां वधीक क़रीब हूंदो आहियां तव्हां मूंखां घुरो मूंखे सॾियो उजीब दअवत दाई इज़ा दआन ॿुधो जेॾी महिल पुकारण वारो पुकारींदो आहे त मां उन जी पुकार ॿुधंदो आहियां दुआ क़बूल बि करे छॾींदो ॻाल्हि जेका सम्झाइण वारी आहे ध्यान सां ॿुधो जेॾी महिल तव्हां रब खे सॾियो था उदऊ रब्बकुम तव्हां जेॾी महिल रब खे सॾियो था ख़ौफ़ में ॾुख में तकलीफ़ में तव्हां जेॾी महिल ॾुख जी घड़ीअ में रब खे सॾियो था रब खे पुकारियो था त रब तो फरमाए त ॾुख में बि ॿुधांव थो सुख में बि मां अल्लाह अकबर कबीरा रब तो फरमाए अम्मन युजीबुल मुत्तर इज़ा दआ वो केरु आहे जेको तव्हांजी दुआऊं अघाईंदो आहे केरु आहे जेको रब सुवाल थो करे उजीबो अम्मन युजीबुल मुत्तर इज़ा दआ वो केरु आहे जेको तव्हांजी दुआऊं अघाईंदो आहे रब तो फरमाए मां अल्लाह आहियां मां अल्लाह तव्हांजी दुआऊं क़बूल कंदो आहियां अल्लाहु अकबर कबीरा वयक्शिफु सूअ तव्हांजूं बीमारियूं बि लाहे छॾींदो आहे ॿुधो जेको मूंखां घुरंदो आहे त बीमारियूं बि मां लाहींदो आहियां जेको मूं ॾे ईंदो आहे वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम जेको बानो मूं अल्लाह खां घुरंदो आहे वकाल रब्बुकुम उदऊनी चवंदा ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो अर्ज़ त अघाए रब तो फरमाए त मूं जा हथड़ा मां खाली न आहियां ॻाल्हि सम्झो था या नथा सम्झो हेसि ताईं क़ुर जूं आयतूं ऐं हुन जो तर्जुमो पढ़ंदो थो हलां तकरीर मां अॻिते शुरू कंदुसि हेसि ताईं तव्हांजे दिमाग़ मुबारक में ॻाल्हि जेका विहारण थो चाहियां मुंहिंजी ॻाल्हि सम्झे थो रब तो फरमाए वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम अल्लाहु अकबर कबीरा मूंखां घुरो त मां तव्हांजी दुआ क़बूल कयां इन्नल लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन जेको मूं रब सां वॾाई कंदो मूंखां न घुरंदो दुआ न घुरंदो मां हुनखे जहन्नम जी खटुनि में उछलाए छॾींदुसि जल्दी जहन्नम जी खट में किराईंदुसि मुसीबतुनि में हाणे छॾींदुसि जेको मूंखां नथो घुरे घुरणो तो त मूं अल्लाह खां घुरो सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो आहे हज़रत सैयदना अबू दरदा अबू ज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे मुंहिंजे लजपाल नबी फरमायो आहे त मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजे करीम आका फरमायो मुंहिंजो रब तो फरमाए मदीने वारो साईं तो फरमाए मुंहिंजो अल्लाह तो फरमाए छा तो फरमाए मुंहिंजो रब तो फरमाए या इबादी ए मुंहिंजा बाना इन्नी हरमतु ज़ुल्म अला नफ्सी मूं रब ज़ुल्म के हराम करे छॾियो आहे ए मुंहिंजा बानो मूं ज़ुल्म के हराम करे छॾियो आहे
मुझा बानो बे जे मथा जुल्म करण हराम आ पर बुधो ए मुझा बानो तवा सब गुमराह हुजो ता सबई गुमराह हो सिवाय उन जे जंहिंखे मां हिदायत ॾियां। सुभान अल्लाह। रब जा लफ़्ज़ ॿुधो मुंहिंजो महबूब तो फरमाए ता सब गुमराह हो सिवाय उन जे जंहिंखे मां हिदायत ॾियां। ता सब बुखिया हो पर सिवाय उन जे जंहिंखे मां डरायां। अल्लाह ता ॾिसो अस्पतालनि में वञो माण्हू ताक़तवर थुलो मतारो मुंहुं वांगुरु ज़बरो आहे पर खुराक खाइण जे लाइ हथ में ताक़त न अथसि। डॉक्टर नलकिन जे ज़रिए खुराक पहुचाए। रब तो फरमाए तव्हां सभु बुखिया हो सिवाय उन जे जंहिंखे मां खायां। तोखे रब बिना मेहनत जे तुंहिंजो हथ में ताक़त ॾिनई गिरह ॾिनई गिरह खे पटण जी सलाहियत ॾिनई ॿोड़ में विधई मानीअ जो गबो या चांवर जो गिरह खणी वात में विधई वात खे अलाह ताक़त ॾिनी ॾंदनि खे हिमत आई ॾंदनि गिरह खे चॿाड़ियो इहो वात में अंदरि वियो अंदरि इहो गिरह वञी मादे में पियो मादे इन खे निपूड़े इन मजा ताक़त जा जुज़ा कढिया जंहिंजे ज़रिए तुंहिंजो दिमाग़ बि हले थो तुंहिंजी अख बि हले थी कन बि हलनि था पर हलाइण वारो खाराइण वारो राज़िक रिज़्क़ पहुचाइण वारो सुभान अल्लाह। रब तो फरमाए त तव्हां मूं अल्लाह खां घुरंदा वञो त मां रब तव्हांखे ख़ाली कॾहिं न छॾींदुसि। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू घुरण वारो बणिबो आहे रब उनखे ॾुखियो ॾींहुं न ॾींदो। सुभान अल्लाह। घुरण माण्हुनि खां न यारनि खाइरनि खां न उमेद रखणी आहे त न भाव में न माव में न अदे में न सोट में न मासात में न पंहिंजे में न पराए में उम्मीद जेकॾहिं रखणी आहे जेकॾहिं तव्हांखे ख़्याल रखणो आहे जेकॾहिं मोट करणी आहे त अल्लाह जे तरफ़ मोट कयो। भाव धोखो ॾींदो माउ धोखो ॾींदी पीउ धोखो ॾींदो अज़ीज़ धोखो ॾेई वेंदा जे वफ़ादारी कंदा न एतिरी वफ़ादारी कंदा जो कपिड़ा लाहे कफनी ढकाए क़ब्र में मिटीअ जे हेठां दफ़न करे हीअं जो मोटंदा त उन्हनि खे न ख़बर त सियारे में पुट ते छा गुज़रियो उन्हारे में क़ब्र में मुंहिंजे बचे जे मथां छा गुज़रियो न माउ खे ख़बर आहे न पीउ खे ख़बर आहे क़ब्र में सार लहंदो त मुंहिंजो अल्लाह दुआ बि उन सां घुरिजे। मदीने वारे ताजदार मुंहिंजे लजपाल नबी फरमायो आहे मुंहिंजे करीम आका फरमायो आहे मुंहिंजे सुहिणे सरदार फरमायो आहे मुस्लिम शरीफ जी हदीस आहे महबूब दा फरमायो दुआ घुरण बि इबादत दुआ घुरण ॻाल्हायो त तव्हांखे सम्झ में अचे दुआ घुरण इबादत आहे। मुंहिंजे करीम आका फरमायो अद्दुआ मुखुल इबादत दुआ इबादत जो मगज़ अथव। नमाज़ पढ़ो रोज़ो रखो हज कयो ख़ैरात कयो ये सब इबादतूं भलियूं आहिनि पर इन्हनि समूरनि इबादतुनि जो मथो ऐं मगज़ जेकॾहिं का शइ आहे न उहा दुआ। समझ में आयो या न आयो? दुआ जहिड़ी दौलत मिली वई उनखे विलायत जो ताज मिली ये मुंहिंजा लफ़्ज़ यादि कयो जंहिंखे दुआ घुरण जी सलाहियत रब अता कई। मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि ध्यान मूं ॾियो मुंहिंजा साईं मुंहिंजा हादी मुंहिंजा रहबर मुंहिंजो मुर्शिद करीम सुहिणो दिलबर साईं फरमाईंदो आहे जंहिं फ़क़ीर खां जंहिं आलिम खां जंहिं बुज़ुर्ग खां दुआ घुरण जी लज़्ज़त अल्लाह खसे वठे न समझो त इन ते रब नाराज़। दौलत हुजेसि पैसो हुजेसि सेहत हुजेसि माल बच्चा हुजनिसि ज़मीनूं जाइदादूं हुजनिसि सम्झंदो आहे त मूं ते अल्लाह राज़ी आहे पर ॾिसो तव्हां दुआ घुरो था दुआ में तव्हां पंहिंजे रब खे लीलायो था ॿाॾायो था पंहिंजे रब जे अॻियां जीअं नंढड़ो ॿार रोअंदो आहे न अर्ज़ ऐं इल्तिजाऊं कंदो आहे त माउ कीअं सीने सां लाहींदी अथसि
अव्हां पंहिंजे रब सां ईअं लीलायो था, ईअं रब जे तरफ़ सॾड़ा कयो था, सम्झो त रब राज़ी आहे, तॾहिं त तव्हांजे दर ते आंदो। सुभान अल्लाह। हज़रत इमाम आज़म अबू हनीफा इमाम, असां पाकिस्तान, हिंदुस्तान, अफगानिस्तान, तुर्किया, केतिरा मुल्क आहिनि, समूरनि मुल्कनि में फिक़े हनफी थो हले। केतिरा मुल्क आहिनि, उन्हनि में असांजो फिक़े हनफी आहे। असां सभु इमाम आज़म अबू हनीफे जा मुक़ल्लिद आहियूं फिक़े में। एॾो चोटीअ जो इमाम आहे जेको इमामुल अइम्मा हुआ, इमामनि जो बि इमाम आहे, चोटीअ जो आलिम आहे, वक़्त जो कामिल वली आहे। हिकिड़े ॾींहुं कंहिं पाड़ेसरी ॾिठसि, राति जे टेम ते कूफे जी जामा मस्जिद में साईं राति जो दुआ पिया घुरनि, त दुआ में पंहिंजी ॾाढ़ी मुबारक हीअं हथ विझी चवनि पिया, मौला करीम जे कुराड़े अबू हनीफे जी अछी ॾाढ़ीअ जो हया न कंदे त ॿियो केरु हया कंदो। मौला इन कुराड़े अबू हनीफे जी पारत। रावी जेको रिवायत थो करे चवे थो त ईअं पे इमाम आज़म रोई दुआ घुरी जो मूंखे बि हया पियो अचे। कॾहिं कॾहिं इमाम आज़म ईअं दुआ घुरंदा, ईअं रब खे अर्ज़ ऐं इल्तिजाऊं कंदा, पाड़े वारा निकिरी ईंदा पंहिंजे घरनि मां, रातुनि जो घरां निकिरी ईंदा, उन्हनि चवंदा त असांखे हया थो अचे, जे असांजे हथ में हुजे त असां अबू हनीफे खे ॾेई छॾियूं जेको घुरे। छा उनजो मकाम, छा उनजो अर्ज़ ऐं इल्तिजा। सुभान अल्लाह। हज़रत सैयदा आयशा मदीने वारे साईं जी घरवारी, उम्मुल मोमिनीन, मोमिनन जी अम्मा, सैयदा तय्यबा ताहिरा बीबी आयशतुल उमैरा फरमाए थी त मदीने वारा साईं कॾहिं कॾहिं राति जे टेम ते जन्नतुल बकी हलिया वेंदा, जन्नतुल बकी में वञी रोंदा ऐं पंहिंजी उम्मत जे लाइ दुआ घुरंदा। ईअं रोंदा, एॾो रोंदा, ईअं रब खे अर्ज़ ऐं इल्तिजाऊं कंदा जो मदीने वारे साईं जे अखियुनि जे लुड़कनि जे करे ज़मीन आली थी। कॾहिं कॾहिं मुंहिंजा महबूब सिर मुबारक सजदे में रखंदा त महबूब जे अखियुनि मां जेको पाणी निकिरंदो त उहा सजदे वारी जॻह सॼी आली थी वेंदी हुई। छा मदीने वारे साईं जी कहिड़ी दुआ जी ज़रूरत आहे? उनखे त रब करीम फरमाए, मुंहिंजा महबूब तुंहिंजे करे तुंहिंजे अॻियनि खे बि मूं बख़्शियो, तुंहिंजे करे तुंहिंजे पुठियनि खे बि मूं बख़्शे छॾियो। महबूब जा त अॻियां बि बख़्शियल आहिनि, पुठियां बि बख़्शियल आहिनि। महबूबनि करीमनि खे अलाह ताला मासूम नबी बणायो आहे, उनखे कहिड़ी हाजत आहे जो एॾो पंहिंजे रब जे अॻियां थो रोए। ॿुधो, जॾहिं रब राज़ी थींदो आहे न पोइ उनखे इहा लज़त ॾींदो आहे पंहिंजे रब जे सां मुलाक़ात करो। तव्हां वॾेरनि खे, तव्हां आफीसरनि खे, पीरनि मीरनि खे सॾे ॾिठो आहे, कॾहिं रब खे बि त सॾे ॾिसो। मुंहिंजा महबूब इलाही सुहिणा, नवर अल्लाह मरकदहू, हज़रत कुदवतुल औलिया महबूब इलाही साईं आहिनि। राति जो केॾी महिल मुसल्ले ते वेहंदा हुआ, पोइ हथड़ा खणंदा, पोइ शेर पढ़ंदा, चवंदा, मुंहिंजा महबूब तोसां दिल अड़िया, मुंहिंजा महबूब तोसां दिल अड़िया, मुंहिंजा महबूब तोसां दिल अड़िया, वई सूरन अंदर में सासड़िया, वरी फेरो कंदे मिठड़ा कॾहिं तूं मन मिसकीन जे बेकने तूं, मन मिसकीन जे बेकने तूं, कॾहिं मुंहिंजा महबूब लही वञ यादगिरी, रोई रोई मुंहिंजी थी वई थई पीरी, रोई रोई मुंहिंजी थी वई थई पीरी,
रोई रोई कया थम हालहीणा रोई रोई कया थम हालहीणा रोई रोई कया थम हालहीणा न को असर कन थियूं फकियूं फीणा जेॾो वॾो मकाम ओॾी रब जे अॻियां आजिज़ी ओतिरी इंकिसारी तव्हां बुज़ुर्गनि जूं सवाने हयातूं पढ़ी ॾिसो अल्लाह जे वलीअनि जूं सवाने हयातूं पढ़ी ॾिसो को वली रोअण खां खाली नज़र न ईंदो को वली दुआ घुरण खां बग़ैर को तव्हांखे नज़र न ईंदो करमपुर शरीफ़ त आया आहियो अॼु सबक इहो आहे त पंहिंजे रब जे दर ते झुकण सिखो पंहिंजे रब खां घुरण सिखो जेको घुरण सिखियो सो अल्लाह ताला हुनखे अॾे थो छॾे सुभान अल्लाह दुआ कीअं घुरजे अचो त तव्हांखे महबूब जी हदीसुनि मां सेखारे जेको माण्हू दुआ घुरंदो आहे त उन माण्हूअ खे खपे त रब खां नंढे खां नंढी वॾे खां वॾी हर शइ घुरे ईअं न चओ त हीअ नंढड़ी शइ आहे हक़ीर शइ आहे न रब खां घुरो था त हर चीज़ घुरो मुंहिंजे साईं जन फरमायो आहे त तव्हांजो कुनो चढ़ियो पियो आहे देगड़ो चढ़ियो पियो आहे देगड़े में लूण ख़तम थी वियो आहे तव्हांजे घर में लूण कोन्हे को तव्हां घुरो तव्हांजो रब उन जॻह ते तव्हांखे लूण था फरमाए रस्ते ते वञो था पिया रस्ते हलंदे जुती छिॼी पवे अर्ज़ कयो मौला जुती छिॼी पई आहे वारो कर को करम कर यानी जुतीअ जहिड़ी हक़ीर चीज़ बि अल्लाह खां घुरो रब अता फरमाईंदो साईं था फरमाए क़ुरान में रब थो फरमाए जेको मूंखां न घुरंदो तकब्बुर कंदो मां हीअ रब खां हीअ शइ छो घुरां तकब्बुर कंदो जेको रब जे अॻियां तकब्बुर कंदो रब थो फरमाए त मां अल्लाह हुन ते ॾमर पियो आहियां कावड़ पियो आहियां जेको मूंखां घुरंदो आहे मां हुनखे अता फरमाए सुभान अल्लाह पुट जेको घणी दुआ घुरंदो न वो कॾहिं बि को ॾुखियो ॾींहुं न ॾिसे ॾींहं जो दुआ घुरो राति जो दुआ घुरो सुबुह जो दुआ घुरो शाम जो दुआ घुरो उथंदे दुआ घुरो वेहंदे दुआ घुरो दुआउनि घुरण वारा बणिजी वञो त अल्लाह तबारक व तआला अव्हां खे हर मुसीबत खां आजो फरमाए छॾींदो चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मुझे मदीने वाले ताजदार फरमायो हजरत सैयदना अनस का रिवायत मुझे साईं फरमायो इज़ा दआ अहदुकुम फलयअज़म फिद्दुआ जेरी मल रब खां दुआ घुरो त अज़म सां दुआ घुरो वरी वरी रब खे अर्ज़ कयो मौला अता फरमाए ये न चो त मौला अता कंदे न चो त मौला अता कर हिन मल जो हिन मल दे ओ मुझा करीम रब मुखे हीअ शइ ज़रूरत आहे हिन मल जो हिन मल अता कर जेॾी मल रब खे बिना के वक्फे जे बिना के जरूरत जे तू पियो सॾींदो ही त रब करीम तुंहिंजो सॾ ॿुधंदो बि आहे ऐं सॾ खे अघाईंदो बि आहे मुंहिंजा साईं मुर्शिद मिठड़ा हिकिड़ो वाक़ियो बयान फरमाईंदा आहिनि हिकिड़ो माण्हू हुयो जेको सवारी ते वठी वेंदो काफ़िला वठी वेंदो घोड़नि जो मालिक हो को वठी ईंदो हिकिड़े शहर खां ॿिए शहर को मुस्लमान को खणंदो हो त उन मुस्लमान खे विच रस्ते में वञी क़त्ल करे छॾींदो हिकिड़े ॾींहुं छा थियो
जो एकड़े मुसलमान फकीर के खई पंजी सवारी ते जिनमल शहर का बाहर निकतो अणवस जगह ते आयो जिथे वो मानू इंसान जीत जणियो नजर ना आयुस उते उन्हें सवारी वाले सवार के लाही कत्ल करण जे लाए तलवार कढई जवण लगो ओ फकीर तैयार थी अज तो के कत्ल कंदुस की भला कत्ल तो हुई तो करी मुके बरकत नफिल पढ़ण की मोकल त दे बरकत नफिल पढ़े उन वाणे चयो उन काफर चयो बिन रकात नफिल में मुखे त का तकलीफ ना है तू पढ़ की जेरी मल फकीर चयो अल्लाह अकबर हथ बदी बैठो आ रुकू कंदे जरीमल सजदे में आयो उन तलवार कड़ी ची त हिते ही सिर सजदे में ही कत्ल कयास फकीर सिर सजदे में रखे अर्ज क्यों ओ मुझा अल्लाह इते को बियो को रिश्तेदार को भाव को यार को मददगार ना है ओ मुझा अल्लाह हिन वीरान जगह में मुझो त मददगार तू ही अज तू मदद न कंदे त ॿियो केर मदद कंदो जेमल फकीर इहो अर्ज कयो हुन तलवार सिधी कई ओचितो आवाज आयो खबरदार रहण वारो हिते हिते ॾिसे आहे त केर कोन वरी तलवार सिधी कई वरी आवाज आयो खबरदार वरी हिते होॾे ॾिठई त को आहे कोन वरी मारण जे लाइ तैयार थियो तेस ताईं हिकिड़ो तेज घोड़े जो सवार आयो तलवार कढंदे उन्हें कातिल जो हणींदो सिर धड़कंदार अल्लाहु अकबर फकीर जेमल सलाम वरायो पुछा कीस त ओ अदा तू केर आई हिन वीरान जगह ते अज तो मुंजी मदद कया अज ओखी महल में तो मुंजी मदद कया तू आई केर उन्हें चयो त ओ अदा जेमल तो सिर सजदे में रखी पंजे रब के सद पे कयो उन माल रब करीम मुखे अमर कयो मां फिलाणी आसमान जो मलाइक आया मुझे रब मुते ड्यूटी रखी त ओ मलाइक मुझो बानो मुखे सडे तो तकड़ो पहुंचने जी मदद वही कर तू ना सुनी साडी खुदा तेरे सिवा बिया कौन है घोरो तो सही न रब का फकीर त थियायूं ॾाढी तरक्की आहे अल्हम्दुलिल्लाह मस्जिद में बि अचण नसीब थियो आहे कामिल मुर्शिद बि मिलियो आहे पर पुट कॾहिं रब खां घुरण बि त सिखो न मुर्शिद जी ॾिनल तइलीम त इहा आहे त पंहिंजे रब खां घुरण त सिखो न जेॾीमहिल तूं रब खां घुरंदो ई मुंहिंजा महबूब करीम के जॻह ते वण जी छांव में सुता पिया हिकिड़ो काफ़िर आयो तलवार कढी मुंहिंजे महबूबन करीमन खे शहीद करण जी नियत सां तलवार मेण मां कढी मारण जे लाइ जो तलवार उभी कई त महबूबन जी अखि खुली महबूबन करीमन ॾिठो दुश्मन तलवार खयूं बीठो आहे चवण लॻो ए मोहम्मद ॾे ख़बर अॼु तोखे केरु बचाईंदो मूंखां मदीने वारे साईं फरमायो अल्लाह छा फरमाया साईं फरमाया मूंखे बचाइण वारो मुंहिंजो अल्लाह हुआ साईं फरमाया त बचाइण वारो अल्लाह उनजी तलवार हेठि किरी पई साईं उहा तलवार खई फरमाया हाणे ॾे ख़बर तोखे केरु बचाईंदो या रसूल अल्लाह हाणे बस महिरबानी समझो था या नथा समझो जेको जो थींदो आहे सो सभु जो थींदो आहे मुंहिंजा सोना महबूब इलाही साईं फरमाईंदा हा खुदा जो जो खुदा तंहिंजो खुदा जंहिंजो नचेव सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो जो खुदा तंहिंजो खुदा जंहिंजो सभु तंहिंजो सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिद जो हिकिड़ो गज़ल आहे ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि या असां सवाली जनाब आली असां ते नज़रे करम कयो का
असां सवाली जनाब आली असां ते नज़रे करम कयो का ॾिसो कमाली दस्यो कमाली छॾियो न खाली असां ते नज़रे करम कयो का दुनिया धिकारियो आहे आज़ारियो बुॾल ही बेड़ो तव्हां ई तारियो साईं दुनिया धिकारियो आहे ईज़ारियो बुॾल ही बेड़ो तव्हां ई तारियो अव्हां ई वारिस अव्हां ई वाली अव्हां ई वारिस अव्हां ई वाली असां ते नज़रे करम कयो का दुआ अव्हां वटि शिफ़ा अव्हां वटि असांजे दर्दनि दवा अव्हां वटि साईं दुआ अव्हां वटि दवा अव्हां वटि असांजे दर्दनि दवा अव्हां वटि तव्हां तवंगर असां कंगाली तव्हां तवंगर असीं कंगाली असां ते नज़रे करम कयो का सखी बि आयो गनी बि आयो असांजा वारिस वली बि आयो या रसूल अल्लाह सखी बि आयो गनी बि आयो असांजा वारिस वली बि आयो छॾियो जलाली दस्यो जमाली दस्यो जमाली असां ते नज़रे करम कयो का अव्हां जे दर ते जनी जा आरा परेस परेस काॾे विधा वीचारा सबक समझ में अचे तो ले नथो अचे साईं अव्हां जे दर ते जनी जा आरा परेस काॾे विधा वीचारा अव्हां जा आशिक हड़ई हलाली अव्हां जा आशिक हड़ई हलाली असां ते नज़रे करम कयो का नक कयो न हाणे का देर दिलबर कयो न हाणे का देर दिलबर दियो दिलबर साईं के खैरो सरवर जी मोहब्बत कयो मवाली असां ते नज़रे करम कयो का समझो था दुआ घुरण वारा थियो जेको माण्हू दुआ घुरे थो दुआ घुरण जो अंदाज़ हे आ जो साईं फरमाए त हर निमाज़ खां पोइ जेका दुआ घुरंदो तानी क़बूल कॾहिं बि कंहिंखे पिट न ॾींदा वञो कॾहिं बि कंहिंखे बददुआ न ॾींदा वञो पिट न ॾींदा वञो भली तव्हांजो बच्चो हुजे तव्हांजो भाउ हुजे को जानवर हुजे को पखी पखण हुजे कंहिंखे बददुआ न ॾींदा वञो साईं फरमायो आहे त 24 कलाक ॾींहं ऐं राति जे अंदरि हिकिड़ी अहिड़ी घड़ी अल्लाह ताला पैदा कई आहे जंहिं घड़ीअ में जंहिं बि जा बि अर्ज़ कंदो आहे अल्लाह अॻाए छॾींदो 24 कलाकनि जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो लम्हो अल्लाह ताला पैदा कयो आहे जो उन जे अंदरि जा दुआ कंदो उहा क़बूल थी वेंदी मुंहिंजा मुर्शिद करीम इहा ॻाल्हि फरमाए मिसाल ॾिननि त मातली शरीफ़ में हिकिड़ी माई हुई उन पिट ॾिनी पंहिंजे पुट खे पुट को दुख ॾिनसि को तकलीफ़ मां हूंदी आहे न त ईअं चई छॾींदी आहे हुन माई त ईअं का ॻाल्हि करे छॾी त पुट खे पिट ॾिनई शाम थी त उनजो पुटु हिन माई चयसि त अलाह कंदो त वियो हीअं पंहिंजे पेरनि ते मोटंदे परायल
कुलन ते शाम थी त खट में वो जनाज़ो खणी अचे पहुचाइण पुट पिट या पारा तो न पंहिंजे बच्चन के न पंहिंजे ॿाहिरनि के न पंहिंजो पाण के करे करे माण्हू कावड़ कंदो आहे न अलाह मूंखे छो पैदा कयो छाजे लाइ पैदा कयो पुट हर मुस्लमान जी दुआ अघाइबी ये ॻाल्हि यादि करे छॾियो हिकिड़ो माण्हू आहे जेको दुआ थो घुरे त अल्लाह तबारक व तआला खे ख़बर आहे त मुंहिंजे बाने खे कंहिं महिल कहिड़ी शइ जी ज़रूरत असांखे ख़बर न आहे त असांखे हिन महिल हिन शइ जी ज़रूरत मिसाल मूंखे कंहिं पैसे जी ज़रूरत आहे या ॾोकड़ जी ज़रूरत आहे या ज़मीन जी ज़रूरत आहे पर अल्लाह वटि इहा शइ लिखियल आहे त हिन महिल हिन खे जेकॾहिं हीअ शइ मिलंदी इन सां हिन बाने खे नुक़सानु थींदो ज़ाहिर में मूंखे लॻे थो त मूंखे फ़ाइदो थींदो मां त दुआ पियो घुरंदो मौला वारो कर ॾे हिकिड़ा आशिकड़ा हूंदा आहिनि ईंदा आहिनि साईं वारो कर दुआ घुर का माई मिले साईं दुआ घुर का माई मिले ॾाढो इश्क अथमि दिलि मतिलबु तंगे थी पई हींअर अचां पियो त रस्ते में बि हिकिड़े माण्हू इहा फोन कई तो रस्ते में ईंदे ईंदे दिमाग़ में मूंखे इहा सॼो मौज़ू अची वियो यादि को ॿियो मौज़ू करे आयुसि पर हुन दरवेश जी ॻाल्हि जे करे इहो सॼो मौज़ू मूं तव्हांखे ॿुधायो साईं फरमाईंदा आहिनि त हुन माईअ जो तक़दीर लिखियल आहे ॿिए कंहिं सां पोइ जा पुट लिखियल आहिनि धीअरूं लिखियल आहिनि हुनजो अॻियां नसुल वधंदो हरू भरू तोखे मिले असांखे ख़बर न आहे त हे शइ असांखे मिलंदी त हिन सां असांखे फ़ाइदो थींदो या नुक़सानु थींदो अलाह खे त ख़बर आहे न त मुंहिंजे बाने खे हिन शइ जी ज़रूरत आहे हींअर हीअ शइ मिलंदसि त फ़ाइदो थींदसि या नुक़सानु थींदुसि जेॾीमहिल बानो दुआ घुरंदो आहे त रब थो फरमाए अम्मन युजीबुल मुत्तर इज़ा दआ जेॾीमहिल दुआ घुरंदा आहियो त मां अल्लाह ताला तव्हांजी दुआ क़बूल कंदो आहियां व इज़ा सअलक अन्नी फइन्नी करीब उजीबु दावत दा जेॾीमहिल दुआ घुरंदा आहियो त मां अल्लाह ताला क़बूल कंदो आहियां दुआ त सभिनी जी क़बूल थींदी आहे पोइ जेॾीमहिल बानो दुआ घुरंदो आहे क़बूल जेकॾहिं उनजे फ़ाइदे में हूंदी आहे त उन महल जो उन महल अलाह ताला सुभान अल्लाह हथ मुंहं मलण खां अॻु में रब अता करे छॾे कॾहिं कॾहिं तव्हां दुआ घुरंदा हो न त उन महल तव्हांखे उहा शइ मिली कॾहिं कॾहिं वरी हीअं थींदो आहे जो माण्हू दुआ घुरंदा आहिनि उन दुआ क़बूल थियण में साल लॻी वेंदा आहिनि मिसाल हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो नबी हो फिरौन खे पिट ॾिनई दुआ घुरे मौला हिन खे नालाइक खे नेस्तो नाबूद करे फुटाईसि को ॿाहिरि कुलज़म में गरक करीसि मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे उनजी दुआ नबीअनि जी दुआ उन महल जो उन महल क़बूल थींदी आहे नबीअनि जूं दुआऊं रद्द न आहिनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेॾीमहिल दुआ कई पिट ॾिनई हुनखे फिरौन खे इन दुआ जे अघाइजण में बि 40 साल लॻा 40 साल हिकिड़ा फ़क़ीर ईंदा आहिनि साईं मुर्शिद खां दुआ घुराईसीं अञा ताईं क़बूल त कोन अरे अल्लाह जा बाना कुझु सबुर त कर अल्लाह साईं खपे तरी ते बेश्त में को खपे साईं साईं को दुआ घुराए में पर असर कोन थिया वरी वेंदो को तावीज़ नारे ॾे को भोपन में भोपा त खयूं वेठा न खंजर हा दा इन जी दुआ लॻंदई हुकुम तूं हलिया मां तो कयां दुआ अहिड़ी कंदो साईं पहिरीं 50,000 हिते रख पोइ दुआ कयां मुफ़्त वारी मुर्शिद जी दुआ न वणेसि 50,000 में दुआ घुराई पोइ पियो हुनजा पंध कंदो पियो लोड़ींदो आमिलनि कामिलनि जे चकरनि में जो फाथो वरी न निकितो हिकिड़ी दुआ हूंदी आहे उन महल जो उन महल क़बूल थी ॿी दुआ जॾहिं बाने जी अल्लाह ताला ॾिसंदो आहे त हाणे हिनखे ज़रूरत अता कंदो पोइ 2 ॾींहंनि में 5 ॾींहंनि में साल में 5 सालनि में 50 सालनि में 60 सालनि में उनजो उहो क़बूलियत जो वक़्तु ईंदो आहे त अल्लाह अता कंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे जो सॼी दुनिया में जेका ज़िंदगी मिलेसि दुआ क़बूल न थींदी मरी जेॾीमहिल हशर में पहुचंदो अल्लाह फरमाईंदो बाना हेॾियां वेझो कंदुसि फरमाईंदो बाना ये जन्नत जी माड़ी बि तुंहिंजी हे हूरूं बि तुंहिंजूं हे बंगला बि तुंहिंजा हे जन्नत जूं मज़ा
ये मेवा भी तुंजा वण टिण भी तुंजा नरू भी तुंजू चलो मौला एडी त इबादत दुनिया में कई कोन है हेता इनाम छोड़ी एतरा त मुजा लक्षण आहे न कोन जेडी करम नवाजी कई थई रब फरमाइंदो दुनिया में फिलाने टेम ते दुआ घुरी आई हाओ मौला बड़ा कबूल थी आई मौला कबूल त कोन थी रब फरमाइंदा है ओ जेका दुआ कबूल न थी है न उन जो सलूक सुभान अल्लाह उन मल चंदा अल्लाह जे मौला मुजी हिकड़ी दुआ कबूल न करिया कर हिते जो मजा माणिया समझो था या न था समझो दुआ का रद्द ना है थी पर हिकड़ा बाना हुंदा है जेके रब जे विच हुंदा है करीब हुंदा है कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला फरमायो है हजरत बीबी मरियम जे हुजरे में जेमल हजरत सैयदना यहया ज़करिया अलैहि सलाम आयो त हुना उन जगह ते पहुतो तो कुरान तो फरमाए त उते बिठई सूरत आले इमरान जे अंदर रब तो फरमाए त अणमुदायता मेवा बिठे इसी चवण लगो तो ओ मरियम हे छा है हे त मुद्दड़ी कोने इन जा किथा है फसल आंदा तई हे मेवा किथा आंदा तई चीन मुझे अल्लाह मुके था के हजरत ज़करिया समझियो तो ये माई अल्लाह जी कामिल बानी उते भी हजरत ज़करिया दुआ घुरी अर्ज की मौला मुखे औलाद ना है मुजी बदाड़ी अच्छी थी या मुजी घरवारी भी कुराड़ी थी या मां भी ज़ईफ थी या मुजी घरवारी भी ज़ईफ थी या मौला उम्मीद कोने हिन महल आसरो कोने को पर मौला हिन माईअ खे अणमुदायता मेवा दी तो मुखे अणमुदायतो पुट दी केड़ी सुभान अल्लाह दुआ घुरी किथे भी मरियम जे हुजरे में दुआ त नबी तो हुयो न पंहिंजे घर में भी दुआ घाई सके सही न नबीअ जी दुआ रद्द त कोन थींदियूं पर दुनिया वारन के रब बुधायो त भलारन जे आस्थानन ते वनी दुआ घुरंदो हूं भी मां बुधंदो हां पर पंहिंजे प्यारन जो मुखे नंग पवंदो दुआ जिला हजरत ज़करिया मुंह ते हथ मस मलिया त रब करीम जे तरफा हुकुम मिलियो त याद करी जा इन्ना नुबश्शिरुका बिगुलामिन इस्मुहु यहया ओ ज़करिया तो मुबारक हुजे पुट मिलंदई पर नालो बि मां अल्लाह पाण तो रखा नालो रखना ये समझो या न समझो पंहिंजे अल्लाह जे वलियन जे आस्थानन ते जेका दुआ घुरी वेंदी आ उहा अल्लाह जल्दी कबूल कंदो आ पर दुआ घुरण किथे भी दुआ घुरो ताजी दुआ कबूल थी पर जेकर अल्लाह तौफीक दे मदीने में पहुंचे मक्के पाक को जो गिलाफ काबा में हथ विजी या मुल्तजिम शरीफ में हथ विजी हिय जो दुआ घुरंदो त ताजी का दुआ रब रद्दी को दी मदीने वाले साईं जो वसीलो वठी गुंबद खजरा जे सामो भी अर्ज कंदे त महबूबा अज पंहिंजा गुनाहन जा दफ्तर तुझे सामो खणी आयो हां हाणे महबूब पंहिंजे रब खां मग़फ़िरत कराए दे उते जो उते उन घड़ी मदीने वाले साईं जी सिफारिश सां सॼी ज़िंदगी जो रब ख़तम फरमाए सुभान अल्लाह बस घुरण वारा थियो मुनाजात करण वारा थियो रात जे टाइम ते उथो त थोड़ी घड़ी बियो न त 5 मिनट 10 मिनट वेही मदीने वाले साईं जे तरफ मुंह कयो मदीने दे मुंह करे वुजू करे या मुसल्ले ते वी या पंहिंजी खट ते वेही अर्ज कर आजिज़ी सां इनकिसारी सां अखियुनि मां लुड़क वहाए अर्ज कंदे तुंहिंजी दुआ कॾहिं रद न थी जे दुआ में अख मां लुड़क अची वञे समझो त इहा दुआ कबूल सुभान अल्लाह समझो था या नथा समझो मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि जे दुआ कबूल कराइणी अथव रब खां त मछड़ू थी पंहिंजे रब खे अर्ज़ कयो मछड़ू माना मौला दर न छॾींदो मां दर न छॾींदो मां मौला करम कर हिन महिल जो हिन महिल कर हिते जो हिते करम कर समझो या न समझो या उन मौलवी साहब वांगुर समझो साईं ते हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि मौलवी साहब चयो त जेको माण्हू 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ी हीअं दरिया में वेंदो त दरिया बि हुनखे रस्तो ॾींदो हिकिड़े वीचारे काठियर इहा ॻाल्हि ॿुधी दरिया जे उन पासे तो वञा रोज़ बिना
पुल ता पंध तो करणो पए। वाह जो मौलवी साहब दस दिनो दरिया ते आयो टे दफा कुलोला पड़ी हीअं जो गिड़ियो दरिया में त दरिया में वाकई रस्तो मिली यो परे पासे न काठियूं खणी वरी अचे किनारे ते पहुतो वरी कुल पड़ी त वरी रस्तो मिलियस वरी अचे किनारे ते पहुतो। रोज ईअं साईं तकड़ो आयो हिकिड़े ॾींहुं सुठी मुसरी बचाई सचे गियर में खणी आयो मौलवी ॾिठा साईं मौलवी साहब जे हित खां या बात छाजे रे केड़ी खुशी थी गई साईं तो कुल वाला शरीफ बुधायो न टे दफा पढ़ंदो तो ये दरिया में हलिया विंदो तो दरिया बि रस्तो ॾींदो साईं अल्लाह जा एहसान है न मां रोज विंदो हां अल्लाह ताला मुझे रिज़्क में बरकतूं ॾिनियूं आहिनि तुंहिंजी महिरबानी तो हेॾो भलो दस ॾिनो। सुभान अल्लाह हे त हमरा वियो हलियो पर मौलवी साहब ॿ टे शागिर्द गॾु खणी रसी कई किनारे ते आयो की छोरा मां रसी ॿधां थो पुटां त छिके वठिजो। दुआ घुरो त ईअं सम्झो त मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे साम्हूं आहे मुंहिंजो रब ॿुधे बि थो पियो मूंखे ॾिसे बि थो मुंहिंजी दुआ अघाए बि थो। सुभान अल्लाह यकीन तव्हांखे अची वियो न इंशाअल्लाह उन महल जो उन महिल तव्हांजी दुआ अघाइजी। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। प्यारा भाइरो निमाज़ क़ाइम कयो निमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे हर निमाज़ खां पोइ दुआऊं घुरंदा वञो अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾे त राति जो उथी तहज्जुद निमाज़ पढ़ी दुआ घुरो ऐं जंहिं बि जॻह ते हुजो सफ़र हज़र में हुजो पंहिंजनि परायनि में हुजो दुआ घुरंदा वञो अल्लाह कंदो त ॿई जहान मोचारा थी वेंदा। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना व तबीबिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। या अल्लाह या रहमान या रहीम या अरहमर राहिमीन। ए मुझा परवरदिगार रब मुझा करीम ए मुझा अल्लाह असांजा अर्ज़ पंहिंजी बारगाह में अघाए ए मुझा मौला हिन महफ़िल में जेके बि आया आहिनि हर हिक जी दिल जूं जायज़ मुरादूं पूरियूं फरमाए बे औलादन के साहिब औलाद बणाए ए मुझा मौला बेनसीबन के बा नसीब बणाए ए मुझा मौला भटकियलन के बेराहन के हिदायत वारो बणाए रस्ते सिधे ते हलण वारो बणाए गुमराहन के गस वारो बणाए हिदायत वारो बणाए ए मुझा मौला बेरोजगारन के हलाल रोजगार अता फरमा रोजगार वारन जे रोजगारन में बरकतूं अता फरमा मौला असांखे सेहत वारी जिंदगी अता फरमा ॿियनि जी मोहताजी खां बचाए डिघी रज़ील उमिरि खां बचाए बुरियुनि आदतुनि खां बचाए ए मुंहिंजा मौला बुरी संगत खां बचाए ए मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे सदके जे बि हिन महफ़िल में हिन दुआ ते आमीन चवनि था असां सभिनीनि खे मक्का मुकर्रमा मदीना मुनव्वरा जी ज़ियारत नसीब फरमाए। मुंहिंजा मौला मुझे मुर्शिद जे हिन दरबार में जेके बि पंध करे आया हर हिक खे विख विख जो अजर ऐं सवाब अता फरमाए। हे मुंहिंजा मौला मिठड़े साईं जा दरजात बुलंद फरमा हिन इदारे के क़यामत ताईं आबाद बणाए। हे मुंहिंजा मौला पुनल साईं खे हिम्मत ऐं इस्तक़ामत अता फरमाए हिन इदारे सां वफ़ादारी अता फरमाई जेके बि हिन इदारे जा मुआविन ऐं मददगार आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि जो तूं मुआविन ऐं मददगार हे मुंहिंजा मौला जेके हिन इदारे जा ख़ैर ख़्वाह आहिनि उन्हनि खे शाद ऐं आबाद फरमाए हिन इदारे जा जेके मददगार आहिनि उन्हनि जी तूं मदद फरमाए। हे मुंहिंजा मौला जेके हिन इदारे जा पंध करण वारा आहिनि उन्हनि खे तूं मदीने वारे साईं जी कचहरीअ में पहुचाए। हे मुंहिंजा करीम रब असां समूरनि जे मुर्शिद सुहिणे दिलबर साईं खे सेहत वारी ज़िंदगी अता फरमाए मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि खे सेहत सलामती तंदुरुस्ती अता फरमाए संदन जे इल्म में अमल में ज़ुहद व तक़वा में इज्जत में वकार में मर्तबे में बुलंदियों अता फरमा वाधारो अता फरमा। मुंहिंजा मौला मुझे मुर्शिदन करीम जे सदके असांखे बि सेहत वारी ज़िंदगी अता फरमा। हे मुंहिंजा मौला असांजे बच्चनि जी पारत अथई असांजे अहल औलाद जी पारत अथई। हे मुंहिंजा करीम रब जो घुरियोसीं सो अता फरमा
जेको न घुरी सघियासीं सो बि अता फरमा हे मुंहिंजा मौला असांखे बुरे मौत खां बचाए हे मुंहिंजा मौला मरण महिल कलमो शरीफ नसीब फरमाए हादसनि खां बचाए हे मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे सदके मरण महिल मदीने वारे मीर जो दीदार ऐं कलमो नसीब फरमाए सल्लल्लाहु अला हबीबिना तबीबिना सब दोस्त एक दफो फातिहा शरीफ पढ़ो।